खोड़ सारियूं अख़बारूं निकितियूं आहिनि, पर सहाफ़त में जेतिरो बेबाक ऐं जुरतमंदाना अंदाज़ में माण्हुनि जा मसइला क़ाबिल पहुचाया। सिंध जे समाज खे नवां लाड़ा मिली। शाइस्ता आलमानी जो मसइलो हुजे उत्तर सिंध में, हारियुनि जो मसइलो हुजे, यूनिवर्सिटियुनि में असां जेके पीढ़ियल तबिको आहियूं, जेके हमेशह निशाने ते रहिया आहियूं, असांजे वजूद ऐं असांजे वजूद खे सुञाणप ॾियण में कावश अख़बार सरफ़हरिस्त आहे। ऐं हिन मौक़े ते सेवा खे आउं सलाम थो कयां त हुननि कावश अख़बार जे इन क़दुरु शराफ़ीअ जो एतिराफ़ करण लाइ काविश अख़बार पंहिंजी समूरी जिदोजहद ते सिंधीअ में हिकिड़ो असां वटि चवणी हूंदी आहे त खीरूं ॾहियूं। बिल्कुलु काविश जे सॼे 7 खीरूं ॾहियूं। काविश में असांजे पीरगोड़ में ख़ादिम हुनजे खां वठी लतीफ़ाबाद में मूंसां गॾु सिर तवारी जो कमु करे अख़बारूं वरी विराईंदड़ बशीर चांडियो ताईं, बशीर चांडियो खां वठी करे असांजे रियाज़ कंवर ऐं नदीम कंवर ताईं, ही सभु उहे खाहोड़ी माण्हू आहिनि जिन लाइ लतीफ़ साईं चयो आहे त जितन पखीअ पेर तित बि टिमके ॿाहिड़ी। इहे ॿाहिड़ी मचाईंदड़ असांजा ही साथी आहिनि ऐं मां ख़ुशी महसूसु थो कयां त अॼु उन्हनि दोस्तनि असांखे असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं हर दफ़े हर मोड़ ते हर मरहले ते सेवा सां ऑफिसर जे हैसियत में, उस्ताद जे हैसियत में ऐं हिकु दर्दमंद दिलि रखंदड़ इंसान जे हैसियत में गॾु आहियूं।